जेकबाबाद सिविल लाइन थाने जी हद चना मोहल्ला वासी 25 वरियनि जो नौजवान ख़ुदा बख्श वल्द अब्दुर्रहमान ब्रोही जे क़त्ल थी वियो। वारसनि जो जमाली वाह वटि लाश रखी एहतिजाज। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे गंबट मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुलथहीन। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, सिविल लाइन थाणे जी हद में जमाली वाह जेको आहे चनामाला वटि उते 25 वरियनि जो नौजवान जेको आहे हिते क़त्ल थी वियो आहे। उन जा जेके वारिस आहिनि, क़त्ल करण खां पोइ जेके जवाबदार आहिनि उहे फ़रार थिया आहिनि। उन जा वारिस लाश खणी सिविल लाइन थाणे जी हद जमाली वाह वटि जेको आहे उन्हनि एहतिजाज जेको आहे बिरोही बिरादरी उन्हनि कयो आहे। एहतिजाज दौरान जेको आहे उन्हनि लाश रखी करे जेको आहे पुलिस ख़िलाफ़ु उन्हनि सख़्तु जेका हिन वक़्तु नारेबाज़ी उन्हनि कई आहे। उन्हनि जेको आहे त चयो आहे त असांजे नौजवान खे बेदर्दी सां क़त्ल जंहिंमें कयो वियो आहे। हिन वक़्तु लाश जेको आहे जमाली वाह वटि जेको आहे बिरोही बिरादरीनि जेको आहे उन्हनि रखी करे जेको आहे पुलिस जे ख़िलाफ़ु उन्हनि सख़्तु एहतिजाज कयो आहे। एहतिजाज दौरान उन्हनि चयो आहे त असांजे नौजवान जेको आहे बाबल बिरोही उन जेको आहे त क़त्ल कयो आहे। हिन वक़्तु लाश जेको आहे रखण ते जेको आहे त होॾां जेको आहे ॿिन्हिनि पासनि खां गाॾियुनि जी जेको आहे कतारूं लॻी वियूं आहिनि। ट्रैफ़िक जेका हिन वक़्तु मुअतल थी वई आहे। केतिरा जेके उतां जा जेके शहरी आहिनि उहे जेके हिन वक़्तु सख़्तु जेके परेशान आहिनि। एहतिजाज जेको आहे हिन वक़्तु जारी आहे। पुलिस जेका आहे त हिन वक़्तु ताईं न पहुती आहे। एहतिजाज हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं जेको आहे असां सां ॻाल्हियूं न थींदियूं तेसीं ताईं असां रोड बंदि कंदासीं। ऐं हिन वक़्तु जेको आहे एहतिजाज दौरान उन्हनि महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची